बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक साथी सवाल आहे छा क़बर ते आज़ान ॾियणु सही आहे या न। ऐं असांजे इलाइक़नि में काफ़ी हज़रात क़बरुनि ते आज़ान ॾींदा आहिनि। ॾिसो, क़बर ते जेको हो आज़ान ॾियणु अल्लाह जे नबी खां, अहिड़ी तरह सहाबा खां ऐं अहिड़ी तरह ताबईन खां क़तन तौर ते जेकी आहे उहा साबित न आहे। बल्कि जेके हज़रत अगरि क़बर ते आज़ान ॾींदा आहिनि उहे ईअं चवंदा आहिनि त अल्लाह जे नबी जी हिकिड़ी हदीस आहे। अल्लाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त आज़ान जिते थींदी आहे त उतां जेको आहे शैतान भॼी वेंदो आहे। त असां आज़ान जेको आहे इन जे करे ॾियूं था ताकी जेको आहे मैयत खे क़बर जे टाइम जंहिं टाइम लाथो वेंदो आहे ऐं मैयत खां जंहिं टाइम सुवाल जेको कया वेंदा आहिनि त उन टाइम जेको आहे शैतान बि जेको आहे उन टाइम अची वेंदो आहे। पोइ असां आज़ान इन जे करे ॾींदा आहियूं ताकी इहो शैतान जेको आहे उहो तड़िजी वञे ऐं मैयत जेको आहे आसानी सां पंहिंजे सुवालनि जा उहो जवाबु ॾेई वञे। त जेके हज़रात आज़ान जा क़ाइल आहिनि उहे इहो जेको आहे दलील पेश कंदा आहिनि ऐं इन्हनि जो इहो दलील पेश करणु बिल्कुलु जेको आहे ग़लति आहे। ॾिसो, इहो जेकी आहे इहो अकुल जेको आहे हिन टाइम असांखे आयो, असां जेको आहे एतिरा होशियारु आहियूं, असां जेको आहे इन हदीस खां जेको आहे तावील फिराए करे ऐं क़बर ते जेको आज़ान ॾियूं था। मां जेको उन हज़रात खां जेको आहे सुवालु कयां थो जेके क़बरुनि ते आज़ान ॾियनि था, छा इहा ख़बर अल्लाह जे नबी खे न पई पवे? छा इहा ख़बर जेकी आहे सहाबा खे जेकी आहे न पई पवे? छा इहा ख़बर जेकी आहे ताबाइन खे न पई पवे? त असां जेको आहे क़बर ते जेको आहे उहो आज़ान ॾियूं, इन खां बाद में क़बर वारी मैयत खे जेको आहे उहो शैतान जेको आहे उतां तड़िजी वेंदो ऐं उहो जेको आसानीअ सां जेको आहे सुवालनि जा जेको आहे जवाबु ॾींदो। त इहो जेके आहिनि बिल्कुलु इहा सम्झो हिन मुआशरे जे अंदरि नई हिकु जेकी आहे बिदत जेकी आहे उहा इजाद थी आहे।